अकाउंट के सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। साथियों हक़ मौजूद जीअं त असां मौजूद आहियूं चिल्ड्रन पार्क मोरो में, जिथे वर्ल्ड साइंस डे जे ॾियारे ते ॿ रोज़ा जेको आहे सो मोरो एजुकेशन गाला जे नाले सां प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे, जिथे मोरो जे प्राइवेट गवर्नमेंट स्कूलनि ऐं जेके कमर्शियल टेक्निकल इंस्टीट्यूट्स आहिनि उन्हनि स्टॉल्स लॻाया आहिनि। सगा जे तरफ़ां बि किताबी मेलो लॻायो वियो आहे ऐं मोरो स्ट्रीट लाइब्रेरी जे लाइ जेको आहे सो किताब डोनेशन वठण जे लाइ जेको आहे सो हिननि स्टॉल लॻायो आहे। मेले में जिन बि पार्टिसिपेट कयो आहे, जिन बि ताउन कयो आहे, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। I am Sanam Khan Charlo from School Fastest Public School Moro. My project is how motor stop the water in the tank. ये हमने एक ऐसा मोटर बनाया है जिसे हमें बंद करने की जरूरत नहीं है, इसमें कोई भी बटन वगैरह नहीं है। इसमें ये होगा, अक्सर करके हमारे घरों में ये मसला होता है कि जब टैंकी फुल हो जाती है फिर भी स्टिल मोटर इज रनिंग, मोटर रन होता है और हमारा बहुत सारा पानी वेस्ट होता है, जिसमें ये होता है कि हमारा बिल ज्यादा आता है, वो पानी वेस्ट होता है, वही पानी गलियों में जाके गंदगी फैलाता है। तो ये वो मोटर है जो खुद ही टैंक के भरने के बाद स्टॉप हो जाएगा। मैं आपको करके दिखाती हूँ ये कैसे काम करता है। इसमें ये बेल भी लगी हुई है, मोटर जब टैंक फुल हो जाएगा तो वो बेल बचेगी तो हमें पता चल जाएगा मोटर भी रुक गया है, टैंक भी भर गया है। दैट्स इट, हमारा प्रोसेस यही था प्रोजेक्ट। I am Syed and belong to Fastest School. My project name is Ecosystem. A group of organisms that interact with each other is called an ecosystem. There are two types of ecosystem, biotic and abiotic. Ecosystem वो होता है जिसमें जानदार और बेजानदार चीजें मिलकर अपना माहौल बनाएं, उसको हम इकोसिस्टम कहते हैं। इसके दो टाइप हैं, बायोटिक जिसमें जानदार चीजें रहते हैं और एक अबायोटिक जिसमें ना जानदार चीजें रहती हैं। Assalamualaikum, I am Saifullah, student of class 9 from GBLSS Dastagir Colony Moro. Today my topic is how to day and night forms. When light of sun on the front face of a global map, it makes day, and its backside there is darkness show night. While at the now the countries Brazil, Canada, USA has a bright sunny day, while at the backside there is darkness is night. Pakistan, India has night due to not arriving sunlight. That's all. I am Sajjan, the student of 7th metric class from GBLSS Dastagir Colony Moro. Today my topic is lunar eclipse and solar eclipse. First of all, I want to tell you that the bluish part of globe shows 70% water and colorful countries shows 30% of land. Now I define lunar eclipse. What is lunar eclipse? When Earth comes between Sun and Moon, that is called lunar eclipse. Now I define solar eclipse. When Moon comes between Sun and Earth, that is called solar eclipse. Hello, Assalamualaikum. My name is Kain from Riaz, related by grade meeting. So today my topic is hydraulic brake system, and I describe how do this work. This is an arrangement of a hydraulic system of braking mechanism which we use fluid, liquid or transferred pressure, which is a near less I start, which is a near at actual time, and this is gone the brake. Me Dhiloo from Grade. So today I define the hydraulic brake system. Yes, I start the wheels, equal brake actions, both sides this will be stopped. This is the advantage of hydraulic brake systems, and the hydraulic brake system present in our vehicles. Okay, thank you. My name is Jamil Kumar from Mehran, Moro, and today our presentation is on the X-ray system. So life is the name of chemical activities, and in chemical activities दौरान असांजे बॉडी में कुछ वेस्ट प्रोडक्ट पैदा थींदा आहिनि जिन खे ख़ारिज करण लाइ किडनीज़ अहम रोल किरदारु अदा कंदियूं आहिनि। किडनी जेके हूंदियूं बीन लाइक शेप्ड हूंदियूं आहिनि, उन्हनि में नेफ्रॉन्स हूंदा आहिनि जेके फिल्ट्रेशन यूनिट आहिनि। हे जो पार्ट तव्हां ॾिसो पिया हिनखे हेलिक्स चइबो आहे। हेलिक्स जे अंदरि हिन मां हिकिड़ी नली निकिरंदी आहे जेके यूरेटर चइबो आहे। यूरेटर छा कंदी आहे, हिन जो फंक्शन कहिड़ो आहे त जेको यूरेन हूंदो आहे हिन मां किडनी मां उहो कलेक्ट करे यूरेनरी ब्लड जे खणी वेंदो आहे। यूरेनरी ब्लड छा इहा हिकिड़ी सेक लाइक़ आहे, बैग आहे जंहिंमें यूरेन कुझु टाइम लाइ हिते स्टोर थींदो आहे। किडनी जा टे पार्ट्स आहिनि, आउटर खे असां कार्टेक्स, इनर खे असां मेड्यूला, ऐं इन खां पोइ नेफ्रॉन्स। नेफ्रॉन्स जेको आहे हिन में मेन रोल किरदारु अदा कंदो आहे एज़ अ फिल्ट्रेशन।
इनमें 1 मिलियन फिल्ट्रेशन माना यूनिट हूंदा नेफ्रॉन्स इनमें 1 मिलियन नेफ्रॉन्स हूंदा माना 10 लाख इनमें 10 लाख उनमें रत जो इंदो आहे वो रेनल आर्टरी में ज़रिए इंदो आहे असांजे किडनी में ऐं पोइ वरी वापसि फिल्ट्रेट थी करे रेनल वेन जे ज़रिए वापसि हलियो वेंदो आहे हिकिड़े हेल्दी माण्हू में तक़रीबन 180 माना डेली रत साफ़ थींदो आहे ऐं जो यूरिन जो उन में मिक़दार आहे वो 1 खां 2 लीटर आहे। Assalamualaikum. My name is Iqra. I am from Mehran Khalid degree Moro. Today my topic is dialysis. आज जो मेरा टॉपिक है वो डायलिसिस है। किडनी जो कम होंदो है टू फिल्टर द ब्लड किडनीज जो ब्लड के फिल्टर कंदियूं आहिनि जॾहिं इंसान में किडनीज कम करणु छॾे ॾींदियूं आहिनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे फिल्टर ब्लड न थींदो त इंसान मरी सघे थो। पोइ 1914 में हिकु डायलिसिस मशीन दरियाफ़त कई वई जेका रत साफ़ कंदी आहे। जेको किडनीज पेशेंट हूंदो आहे उनजी आर्म मां जेका वेनस ईंदी आहे उहा उनखे कनेक्ट कई वेंदी आहे डायलिसिस मशीन सां। डायलिसिस मशीन में जेको पेशेंट जो रत विझो वेंदो आहे हिन में कुछ प्योर वाटर्स हूंदा आहिनि सोडियम्स हूंदा आहिनि साल्ट्स हूंदा आहिनि जेके ब्लड के फिल्टर कंदा आहिनि। एज टू एज जीअं किडनी ब्लड के फिल्टर कंदी आहे ईअं बि डायलिसिस ब्लड के फिल्टर कंदो आहे। हिन जा ॿ क़िस्म थींदा आहिनि हेमोग्लाइसिस ऐं पेरोटोनियल ग्लाइसिस। हेमोग्लाइसिस जेका आहे डायलिसिस आहे इहा हफ़्ते में 3 या 5 चकर थींदी आहे ऐं जेको हिकिड़े टाइम जो इलाजु आहे न 6 खां 5 कलाक 6 खां 10 कलाक हिन जो इलाजु हलंदो आहे। ऐं पेरोटाइनल आहे पेरोटाइनल डेली बेसिस ते हुनजी डायलिसिस थींदी आहे जेको 1 कलाक हलंदो आहे डेली। पेशेंट जे ॿाह मां आर्म मां रत ईंदो उहो हिन डायलिसिस में दाख़िल थींदो। डायलिसिस में जॾहिं दाख़िल थींदो त हिते फिल्ट्रेशन कंदो मीन्स टू प्रिपेयर टू फिल्टर द ब्लड जितां हिते मुकमिल तौर ते ब्लड फिल्टर थी वेंदो त उहो वरी बॉडी में वापसि ईंदो जेको फिल्टर थियल ब्लड आहे उहो वरी बॉडी में वापसि ईंदो। दैट्स अ डायलिसिस। Shah, I am from Zakir. I study in class 8th. Today my topic is Pythagoras theorem. Pythagoras was a Greek mathematician. He gave an elegant proof against right angle triangle. He said that the square of one side plus the square of another side is equal to the square of hypotenuse. Or in other words, the sum of square of base and perpendicular is equal to the square of hypotenuse. There is a model of Pythagoras theorem which gives an informal proof of this theorem. This is a right angle triangle 3, 4 and 5. 3 is base, 4 is perpendicular and 5 is a hypotenuse. If we square 3 and 4 we will get 9 and 16. We will get 9 and 16. If we add these square 9 and 16 we will get 25 which is equal to the square of hypotenuse. Hypotenuse is 5 and the square of 5 is 25. These green colors show the square of base and red colors show the square of perpendicular. My name is Zishan. I study in class metric. I study in government boys high school Keerio. We have made the model of human heart. Heart is a muscular organ which pumps the blood throughout the body. Heart is made up of a special kind of muscles called cardiac muscle. The layer around heart is called pericardium. Human heart is 4 chambers: right atrium, right ventricle, left atrium, left ventricle. Inferior vena are direction intersatro vena cava. Superior vena cava, inferior vena cava. Superior vena cava takes from head, neck and shoulder. Inferior vena cava takes from our lower parts of body. Impure blood enters the right ventricle. Right atrium contact the blood goes to right ventricle through our triangle. When right ventricle contact the blood goes to lungs through pulmonary artery. In lungs gases exchange occur. The blood takes oxygen and left carbon which is taken out of the blood. This oxygen is come back to left atrium through pulmonary vein. This left atrium, the contraction of left ventricle, the blood goes to left ventricle through bicuspid wall. Due to contraction of this chamber, the blood goes to the largest artery which supply the blood to all parts of body. The blood reaches to the muscles of the coronary artery. The blood reaches to the brain by carotid artery. Thanks. From class 10. My school name is Government Boys High School, Keerio. This is the model of modern periodic table which consists of 118 elements, out of which 92 are natural occurring and rest elements are artificial. Different scientists made periodic table like Tabandier, Newland and Lothermere, but modern periodic table given by Moseley in 1914. He described atomic number of elements.
The number of proton in nucleus of an atom is called atomic number. There are 16 groups, 8 of A family, 8 of B family. There are groups. Groups are vertical columns of periodic table, and periods are horizontal lines from left to right. There are 4 blocks: S block, F block, P block, D block. S block elements whose outermost electron present in S orbit is called S orbital elements. F block elements, there are 2 series, lanthanide, actinide. D block elements are outer transition elements. F block elements are inner transition elements. From school Roshan High School Moro. My project is eco-friendly house. Eco-friendly house means environment-friendly house. Eco is an abbreviation for ecology, the system relationship between living beings and with their environment. Where friendly implies beneficial or at least not harmful, it should follow the term of eco-friendly when added to services products indicates positive or at least not harmful effect on living things. Eco-friendly literally means earth-friendly. This term is most commonly referred to product that contribute green living or practices that help the conserve resources like water and energy. Eco-friendly products also prevents air to contribute water, air and land pollution. जो प्रोजेक्ट है वो सोलर है। आजकल सोलर तमाम कई तरक्की कर चुकी है। जैसे गोठन में लाइट ना हो, बिजली ना होती तब इन्हें करे जो सोलर होते लगाए हुए आइन जैन जरिए वो पेन मोटर स्टार्ट करे पेन टैंक के अंदर पानी पेन इंक्रीज कर भरे सकन जैन के जरिए वो पेन कुछ टैंक के जरिए जो पानी आउट थे तो वो सिरे से जमीन में वञनि जी जमीन जो ज़ख़ीर उहे ग्रो अप कनि जैन असांखे वेजिटेबल्स खाइण लाइ मिलनि न त अक्सर ॻोठनि में सोलर बिजली न हूंदी उनजे करे मोटरूं स्टार्ट न थींदियूं ऐं जेको फसलूं असां अॻिते ग्रो अप न कंदियूं बल्कि उते ख़तमु थींदियूं इन करे साइंसदान सोलर ईजाद कयो जैसे करे सोलर ज़रिए ॾिसण में धूप आहे उस ताईं सोलर हलंदो पियो ऐं सोलर ज़रिए मोटर ईजाद थियल आहे जेके मोटर असां टैंक जे साइड में लॻल हूंदी आहे ऐं पाइप टैंक में हूंदो आहे उन मोटर जे ज़रिए जो पाइप आहे असां टैंक जे अंदरि वेंदो आहे ऐं उन पाणी जेको बि असां जमा थींदो आहे ऐं पाणी जमा करे असां कलेक्ट करे बाद में जो असां ज़मीन जेको उन जे ज़रिए पाइप कराए सभु ज़मीन में पाणी मोकिले सघूं जंहिंजे करे उहे ज़मीनूं वापसि पंहिंजे शेप में अची सघनि थियूं जेके ग्रो अप कंदियूं आहिनि जंहिंजे ज़रिए असांखे पंहिंजा खाधा फ्रूट ऐं वेजिटेबल सभु कुझु मिली सघे थो। Me Musku Fatma in front of you belongs to GGDC campus government girls degree college Moro. Today my topic is various sources of energy. First of all, water turbine. Water turbine is a device which helps to produce an electricity by retaining the water. Here solar plate which convert light energy into electrical energy. Coal by its destructive and fractional distillation we obtain many fuels like petrol, jet oil and many others which used in vehicles. And here wind turbine. By using wind we also produce an electricity. My name is Miss Hassan. I am from class 8B. The name of our school is Rashid Morai Government High School, Moro Town campus. Today my topic is pollution. Pollution is a very big problem in these days. People all over the world having many related issues because of this problem. Pollution is a very big problem in these days. Pollution means having an environment that is unclean. There are main 3 kinds of the pollution: air pollution, noise pollution, water pollution. Air pollution, the fumes which is emitted from the factories is called
air pollution. Noise pollution, the sound and the noise of the loudspeakers and the loud horns is causing by the noise pollution. Water pollution, the dirty chemical which is waste from the factories and the human waste to thrown the rivers and the seas is called water pollution. I am Zakir from Intelegentsia Science College. Today I will define about virus. The word virus is taken from Greek language words viron, venom and virus means poison. Virus is non-cellular and obligate parasite. It has protein code called capsid. It has nucleic acid code. Virus cannot live and reproduce outside the body of living things. Virus is non-cellular and obligate parasite. They reproduce by the process of replication. Virus, now I want to tell you the size of virus. Virus is range in size from 20 nanometers to 250 nanometers. Structure, they have many shapes like small roots, tadpoles and polyhedrals. Virus cannot live and virus is living as well as non-living. Dear listeners, virus is living as well as non-living. Smallest virus have 4 genes and largest virus have 200 genes. There are 3 main types of viruses. Number 1 is animal virus. Animal virus infects animals and causes the HIV, coronavirus and poliovirus. And second one is plant virus. Plant virus infects plants and causes the tobacco mosaic virus. And third one is the bacteriophages which infects the bacteria. There are many disorders caused by a virus like AIDS, flu, measles and mumps, rabies, also the colds. Now I want to tell you about COVID-19, the current situation. COVID-19 is the infectious disease caused by the most recently discovered coronavirus. This new disease and the virus were unknown before the outbreak in Wuhan, China in December 2019. Its symptoms are like pneumonia, fever, cold, flu, rabies, problem in breathing, muscle pain and so on. So its vaccine is still not discovered, so we should follow the precautions that are given by our doctors. We should wear mask and keep social distance and also be aware to use sanitizer or wash our hands after 20 minutes. Thank you. My name is Memon. We are from United Public School, Moro. Today our topic is photosynthesis, a process in which plants make their own food by the help of sunlight. In this universe, the main source of energy is the sun, जैसे असां अल्ट्रावायलेंट फोटॉन या क्वांटा चवंदा आहियूं. इन लाइ असांखे कांस्टेंट टेम्परेचर जी ज़रूरत हूंदी आहे जेको 35 to 45 सेंटीग्रेड ते मुश्तमिल हूंदो आहे. इन लाइ ॿ वेक्सुलर बंडल्स हूंदा आहिनि जंहिंखे असां ज़ाइलम ऐं फिल्म चवंदा आहियूं. ज़ाइलम जेको हूंदो आहे सो कंडक्टिंग वाटर हूंदो आहे फ्रॉम रूट टू शूट एंड फिल्म जेको हूंदो आहे सो कंडक्टिंग फूड हूंदो आहे फ्रॉम शूट टू रूट. हिन जे लाइ हिकिड़ो पिगमेंट्स हूंदो आहे क्लोरोप्लास्ट जंहिंजे करे लीव्स जेके आहिनि सावा हूंदा आहिनि. उन क्लोरोप्लास्ट में वरी क्लोरोफिल मौजूदु हूंदो आहे. देयर आर 3 टाइप्स ऑफ पिगमेंट्स, लिकोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट एंड चोरोमोप्लास्ट. चोरोमोप्लास्ट जे करे ई गुल कलरफुल हूंदा आहिनि ऐं जेके पन ग्रीन आहिनि ड्यू टू द क्लोरोप्लास्ट. ऐं वणंदो या प्लांट जो जेको हिसो हूंदो आहे थोरो जंहिंखे रूट चवंदा आहियूं जेको लिकोप्लास्ट हूंदो आहे उहो कलरलेस हूंदो आहे लिकोप्लास्ट जे करे. Now I will tell you about their terms: water, soil, carbon dioxide and oxygen. First, water. Water is very important for plants in making the glucose because water provides hydrogen to the plants for making of glucose. छाकाणि जेको वाटर जेको आहे पंहिंजो हाइड्रोजन जेको प्रोवाइड कंदो आहे ग्लूकोज ठाहिण जे लाइ. ऐं जेको the opening and closing of stomata is depend on increasing or decreasing amount of water. એટલે વાટર જેको अमाउंट जेको इंक्रीज थींदो डिक्रीज थींदो आहे उहो सॼो दारोमदार जेको आहे स्टोमेटा जेको ओपनिंग ऐं क्लोजिंग ते हूंदो आहे. जीअं त जेको असांजो जेको हिते सॉइल आहे हिन सॉइल ते जेको आहे मौजूदु हिन में साल्ट या नाइट्रेट साल्ट वाटर जेको आहे सॉइल में हूंदो आहे उहो हुन सां गॾिजी करे रूट जेको आहे हुनखे एब्ज़ॉर्ब करे हुनजी शूट ताईं खणी ईंदी आहे. पर हिते हिकिड़ा स्पेशल टिश्यूज़ हूंदा आहिनि जिनखे असां ज़ाइलम टिश्यूज़ चवंदा आहियूं. उहे टिश्यूज़ छा कंदा आहिनि उहे तव्हां इन खां रूट खणंदे शूट ताईं वाटर कंडक्ट कंदा जेको लीव्स में असांजो फोटोसिंथेसिस थींदो आहे. Assalamualaikum. My name is Ubaid and she's my partner Ahmed and she's also my partner Iqra. Today our topic is blood group. How to check our blood group. First of all, how the blood group is made. Blood group is made from the antibody and antigen.
and we have doing this practical blood group checking. For checking this, we have checked. First of all, we have using the slide to drop 3 drops on the slide, and then we have used the chemical. First of all, NTA, then we use the NTB, and also then the NTD, which is known as the R spectra. And first of all, we have taken the slide. Let's start the slide. Now we're using the NTA. 1 drop of NTA in the 1 drop of NTB. And second, third. In the 1 drop of NTD, which is also known as the eye spectra. And this is a stick. I mixed this blood. This blood group is O positive. You can see. My name is Hassan. My school name is United Public School Moro. First of all, filtration. Filtration is a physical process. हमें experiment कयो मायने खराब वाटर खायो मायने में मिट्टी मिलाई है उन्हें कहाँ पर water मिला उन्हें कहाँ पर mix कयो सही है mix करने का पोए few minutes later उन्हें कहाँ पर ये जो solid particles होंदा वो हेठ हली मिला तरे में हली मिला छोटा solid particles liquid particles कहाँ गरा होंदा है okay साइने में विजन नासी तनी से दो ये ना ऐदो ना फिल्टर ना है जो ये ना ऐदो फिल्टर ना है तो यहाँ से फिल्टर करने की कोशिश करना उन्हें कहाँ पो हिया conical flask आई हिया flask आई हिया funnel आई हिया filter paper इसे तो का ये ना ऐदो मना filter ना है जो असा filter paper जी मदद सा आई filter paper इन्हें में एम रोल अदा कर दुआ filter करने लाये ये दिसी सकोदा हेने में मीटर वाले पानी में हेने में तमाम घणो फर्क I am Ahlul from United Public School. My topic is calcium reaction. Calcium of reaction. Calcium असांजे मन कहिड़े कम जा आहे मन असांजे एसिटालिन गैस कीअं थी पैदा थी एसिटालिन गैस इन जे करे पैदा थिए थी प्रैक्टिकल करे तो सॼो एसिटालिन गैस जेका असांजे माना इंडस्ट्रियल में इन्हनि में जेका पैदा थिए जेका आयरन ऑफ कटिंग उन्हनि में कमी थी आहे My name is Syed from class 7B from United Public School Moro. And my name is Siyal from class 7B from United Public School Moro. We are here to present our digestive system. First of all, what is digestion? Digestion means the large and complex food particles cannot enter into our esophagus and our whole body. That's why it is broken down by our teeth and our saliva into smaller pieces is called digestion. First of all, digestion starts from the mouth. Mouth starts carbohydrate digestion and break down food into smaller pieces by teeth. And in mouth, mechanical digestion. Mechanical digestion means we break food physically. This is called mechanical digestion. And after mechanical digestion, when our food comes to our pharynx, it is changed into chemical digestion by the help of saliva. When our food is changed into bolus, it is gone to stomach by the help of food pipe. Stomach is just shaped the muscular bag and it consists of the gastric gland. Gastric gland consists of the gastric juice, pepsin enzymes and hydrochloric acid. Hydrochloric acid is one of the acids which help in the digestion. जो hydrochloric acid है वो वाइड एसिड है जो को सांझे हाजमे में मदद करता है. And a pepsin enzymes make the flexible food.
पेप्सिल एंजाइम जेके हूंदा आहिनि उहे फ्लेक्सिबल फूड खे कंदा आहिनि वाटर जेको हूंदो आहे उहो हुनखे वाटरली सॉफ्ट कंदो आहे जेको फूड बॉलस जेको असांजे एसोफेगस मां अची इन द स्टमक नाउ द वर्क ऑफ द पेनक्रियास स्टार्ट द वर्क ऑफ द पेनक्रियास स्टार्ट दैट इट मेक पेनक्रियास जूस जेको पेनक्रियास जो कमु आहे उहो पेनक्रियास जूस ठाहिण आहे एंड देन द वर्क ऑफ द लार्ज स्मॉल इंटेस्टाइन स्टार्ट्स जेको हाणे जो कमु स्टार्ट थींदो आहे मादे खां पोइ उहो थींदो आहे नंढे आंडे जो स्मॉल इंटेस्टाइन कंप्लीट द डाइजेशन व्हिच स्टार्ट इन द माउथ जेकी डाइजेशन जेके हाज़मे निज़ाम असांजे माउथ में थींदो आहे उहो हिते ख़तमु थींदो आहे एंड द लेंथ ऑफ द लार्ज स्मॉल इंटेस्टाइन 6 मीटर्स ऐं जेकी लेंथ आहे ड्रेग आहे असांजे नंढे आंडे जी उहा 6 मीटर देन द वर्क ऑफ द लार्ज इंटेस्टाइन स्टार्ट्स The large intestine is it is smaller than the small intestine. That is the work of the large intestine is broader than the small intestine's work. And the length of the large intestine is 1.5 meter. And now the rectum. Rectum means it is a pathway to the good anus. If your digestion is right and good, this will be go from an opening called anus. If your digestion is not good, then this will be remain in the rectum for a long period, very extra. And then you will, it is also disorder of the conception. Thanks. From class 9th B, and today my topic is the urinary system for man. First of all, what is urinary system? Urinary system excrete the toxic substance and exit fluid from our body is known as urinary system. जेको असांखे गैर ज़रूरी ज़हरीलो मादो मटीरियल हूंदो आहे असांजो उहो निकिरंदो आहे असांजे प्रोसेस जे हिसाब सां उनखे चइबो आहे urinary system. Urinary system consists of the pair of kidneys, pair of ureter, urinary bladder and urethra pipe. Pair of kidneys kidneys छा आहिनि किडनीज़ जो जेको मेन कमु आहे उहो किडनीज़ जो इहो आहे त फिल्टर ब्लड फिल्टर कंदो आहे उन मां इम्प्योरिटीज़ कढी करे असांजे यूरेटर में मोकिलींदो आहे यूरेटर पाइप जे ज़रिए असांजे यूरिनरी ब्लडर में ईंदो आहे यूरिनरी ब्लडर में जेको असांजो उते जमा थींदो आहे 1 खां 2 लीटर जमा थींदो आहे पोइ असांजो यूरेटर पाइप जे ज़रिए निकिरी वेंदो आहे अदर My name is Shah. In kidneys there are main roles of nephrons. What is nephrons? Nephrons is structural, functional and passive unit of kidney. Each kidney contains more than 1 million nephrons. Nephrons which helps in the excretion and osmoregulation. What is the process of osmoregulation? Osmoregulation which maintains the water as well as the digestion system. The kidneys में जेको main urinary bladder system थे असांजो temporary time लाइ असांजो जेको ब्लड जेको आहे यूरिन आहे असांजो स्टोर थी सघे थो जेको यूरिन आहे पर थोरे वक़्त लाइ थींदो उनखे नेफ्रॉन हिन में नेफ्रॉन जो हिकु अहम किरदारु हूंदो आहे यूनिस ढिलू आहे ऐं गवर्नमेंट बॉयज़ लोअर सेकेंडरी गर्ल्स कैंपस जो HM आहियां असां ही मोरो एजुकेशन गाला में जेको प्रोग्राम लगायो आहे असांजे स्कूल जी ड्राइंग जेको आहे असांजी बरकत पिज़ादो उनजी निगरानी में उस्ताद बिरादरी जेका असांजी आहे या ॿिया स्कूल जा स्टूडेंट्स आहिनि उन सभिनी गॾियल महिनत हुई असांजे पंहिंजे स्कूल में तमामु वॾी हिकिड़ी आर्ट गैलरी आहे सोचियोसीं त हिन मोरो एजुकेशन गाला में छो न असां पंहिंजे स्कूल खे हिते नुमायां कयूं उनजे लाइ असां पंहिंजे स्कूल जो सॼो स्टॉल जेको खणी आयासीं जंहिंमें काफ़ी अहिड़ियूं तस्वीरूं आहिनि जेके ख़्याली आहिनि उनखां बाद काफ़ी तस्वीरूं जेके सिंध जा मुफ़क्किर आहिनि या जिन्हनि सिंध जा क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि तस्वीरूं लॻाई वयूं आहिनि फ्रॉम 3D स्टार कंप्यूटर इंस्टीट्यूट मोरो जीअं त असां हिनखे CPU चवंदा आहियूं पर हीअ हिकिड़ी केसिंग आहे सिस्टम खे इंस्टॉल करण जी केसिंग आहे असांजी जेको सॼो सिस्टम आहे हिन में असां इंस्टॉल कंदा आहियूं हिन खां सवाइ असां सिस्टम खे ऑपरेटिंग करे सघूं था असांजो जेको CPU आहे उहा मेन टिप हीअ आहे CPU हीअ हिन जी फ्रंट साइड आहे हिन जी हीअ बैक साइड आहे हीअ CPU आहे असांजो हिन जो कंप्यूटर जो जीअं हिनखे ब्रेन चइजे कंप्यूटर जो ब्रेन बि आहे हीअ असांजो हिते इंस्टॉल थींदो आहे हिन में ऐं हीअ असांजा रैम जा स्लाइड्स आहिनि हीअ असांजा रैम जा स्लाइड्स आहिनि ऐं हीअ असांजा कुझु ग्राफिक कार्ड जा स्लाइड्स आहिनि जंहिंमें असां ग्राफिक कार्ड इंसर्ट करे सघूं था ऐं हिन में असां जेको आहे सो रैम इंसर्ट करे सघूं था हिन में मैक्सिमम रैम जेको आहे सो 2 GB जी इंसर्ट करे सघूं था पर छो जो 4 स्लाइड्स आहिनि हिन में असां 8 GB रैम इंसर्ट करे
सघूं था। बाक़ी ही हीट सिंग आहे हिकिड़ो, ही IC आहे हिन जी जेकी जंहिंखे ग्राफिक बोर्ड ग्राफिक चइजे, हिन जो कनेक्शन हिन सां हूंदो आहे VGA केबल सां। बाक़ी ही VGA USB पोर्ट आहिनि, इंटरनेट पोर्ट आहिनि, आउटपुट इनपुट माइक्रोफोन एंड स्पीकर जा पोर्ट आहिनि ही। ऐं ही असां वटि जेको आहे सीरियल पोर्ट आहे, ही असांजे वटि जेको आहे इहो असांजो पैरेलल पोर्ट आहे। ऐं हीअ असांजो जेॾीमहिल CPU असांजो हिते लॻल हूंदो आहे त हिन तमामु घणो हीटअप थींदो आहे, हीट तमामु रिड्यूस कंदो आहे। त हिन जो हीअ जेको असां वटि हीट सिंग आहे, हीट सिंग जो इहो कमु आहे जो हिन जो जेको हीट आहे उनखे रिड्यूस करे ऐं हिन फैन खां ॿाहिरि कढंदो आहे हिनखे हीट खे। हिन जो असां वटि इहो कमु आहे। ऐं असांजी पहुची थी वञे मेमरी, रैडम एक्सेस मेमरी। हिन मेमरी जो जेको रैम आहे इन जो इहो कमु हूंदो आहे रैम जो, त जेको असांजो वर्किंग में ऐप आहिनि उन्हनि खे जल्दी हलाए ऐं उन्हनि खे जल्दी वर्कअप कराए। जेके ॾिसो मिसाल असां खोलियूं था त एप्लीकेशन था खोलियूं, ऑफिस वर्ड या इंटरनेट उनखे ई प्रोसेस कंदो आहे जल्दी में, हिन जी इहा स्पीड हूंदी आहे। बाक़ी असांजी हार्ड डिस्क आहे, हार्ड डिस्क स्टोरेज आहे, हिन में असां विंडो कंदा आहियूं हिन में, ऐं हिन में असां विंडो कंदा आहियूं पंहिंजी डेटा वग़ैरह सभु कुझु असां हिन में ई रखंदा आहियूं, विंडो बि हिन में कंदा आहियूं असां। बाक़ी असांजो अचो खणी लो। बाक़ी असांजो जेको हीअ आहे पावर सप्लाई जो इहो ई कमु आहे। इनपुट वठंदो आहे पावर सप्लाई, आउटपुट असांखे ॾींदो आहे। इनपुट जेकॾहिं असां हिनखे 220 वोल्ट में वोल्टेज में या 250 वोल्टेज में ॾियूं था त हीउ इनपुट ओतिरो ई कढंदो जेतिरो घुर्बल हूंदो आहे। मेन मदर बोर्ड या मेन बोर्ड खे जेको इनपुट घुर्बल हूंदो उहो ई इनपुट ई कढंदो, ऐं जेकॾहिं हार्ड डिस्क खे को इनपुट घुर्बल आहे उहो ई इनपुट कढंदो, अदरवाइज़ इन खां वधीक। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो साइड आहे, 3D स्टार कंप्यूटर सेंटर जी स्टूडेंट आहियां। अॼु मां तव्हांखे एक्सप्लेन करे ॿुधाईंदमि त कंप्यूटर असांखे छा जो कमु थो अचे ऐं असां हुन में कहिड़ो कहिड़ो कमु आहे। दिस इज़ अ कंप्यूटर एंड दिस इज़ अ स्क्रीन, ऐं हीअ स्क्रीन आहे जंहिंखे असां डेस्कटॉप चवंदा आहियूं। एंड ही दिस इज़ अ जेको तव्हांखे नज़र पियो अचे हीअ असांजो स्टूल वाला, and this is a star button जेके असां मेन्यू बटन चवंदा आहियूं। and this is a icons जेके तव्हांखे फाइल्स जी नज़र पियो अचनि, इहे आइकॉन्स आहिनि, इहे आइकॉन्स आहिनि। ऐं असांखे कंप्यूटर घणनि ई शयुनि में कमु अचे थो। अॼुकल्ह जे दौर में, अॼुकल्ह जो जेको दौर आहे सो ऑनलाइन थी वियो आहे, ऐं हर को कमु पेपर वग़ैरह जेको बि आहे, पेपर वग़ैरह जेके बि आहिनि एप्लीकेशन्स आहिनि सो ऑनलाइन असां मोकिलींदा आहियूं। ऐं असांखे कंप्यूटर घणेई सहूलियतूं थियूं थियनि प्रेज़ेंट में एंड फ्यूचर में। असांखे हींअर बि कमु ईंदो या अॻु में, ऐं जेको बि फ्यूचर ईंदो उन में बि कमु ईंदो। एंड दिस इज़ अ माइक्रोसॉफ्ट ऑफ वर्ड। हीउ जेको तव्हांखे नज़र पियो अचे इहो असांजो रिबन आहे, ऐं जेके हीअ तव्हांखे वाइट वारी पटी नज़र पई अचे असां हिनखे रूलर चवंदा आहियूं। ऐं जेको वाइट वारो पेज आहे इनखे असां वर्क पेज चवंदा आहियूं, जंहिं ते असां एप्लीकेशन्स, सर्टिफिकेट्स या एजुकेशन ऑल ऑफ दीज ठाहींदा आहियूं। Myself Azhar Hussain and I studied at Hasnain Institute of Information Technology Moro, and I have made a presentation in PowerPoint, so I am presented. I have made a presentation in PowerPoint, MS Office and features of MS Office. MS Office जा 3 फीचर्स हूंदा आहिनि, हिकिड़ो MS Word हूंदो आहे, MS Excel हूंदो आहे, ॿियो MS Access हूंदो आहे। मां सभ खां पहिरियां MS Word ते कुझु डिफाइन कंदुसि। MS Word में असां का बि एप्लीकेशन या को बि असां को पैराग्राफ वग़ैरह असां MS Word में क्रिएट करे सघूं था। हिन में हिकिड़ो एडवांटेज हूंदो आहे असांजो सेविंग जो। हिन में जेका बि असां शइ या को पैराग्राफ या एप्लीकेशन जेको बि असां हिन में सेव कंदा आहियूं उहो हिन में सेव रहंदो जेसिताईं असां पाण डिलीट न कयूं। हिन में एडिंग एंड रिमूविंग, असां को बि लेटर अगरि लिखूं था या कुझु बि असां रिमूव कयूं था असां इज़िली हिन मां एड ऐं रिमूव करे सघूं था। उन खां पोइ स्पेल चेक ऐं ग्रामेटिकल मिस्टेक जेका बि मिस्टेक हूंदी असांजी उहो असांजो मिस्टेक हिनखे MS Word में असांखे जल्दी ॿुधाईंदो।
उन खां पोइ असांजो आहे माइक्रोसॉफ्ट एक्सेल इन खे असां स्प्रेडशीट एक्सेल बि चवंदा आहियूं। इन में असां कमु कंदा आहियूं डेटा एंट्री जो कमु कंदा आहियूं, डेटा मैनेजमेंट एंड डेटा अकाउंटिंग जो असां कमु कंदा आहियूं। उन खां पोइ आहे माइक्रोसॉफ्ट एक्सेल, इन खे असां डेटाबेस बि चवंदा आहियूं। इन में जेके असांजो इस्तेमालु थींदो आहे बिज़नेस में इस्तेमालु थींदो आहे, स्कूल में इस्तेमालु थींदो आहे ऐं ऑफिस में इस्तेमालु थींदो आहे। बिज़नेस में अगरि के क्लाइंट्स नवां ईंदा आहिनि या स्कूल्स में ही के शागिर्द नवां ईंदा आहिनि, उन्हनि जी एंट्री लाइ बि असां स्कूल में इस्तेमालु कंदा आहियूं। मतिलबु को नओं आयो आहे, कॾहिं प्रेज़ेंट आहे, एब्सेंट आहे, उन में इस्तेमालु कंदा आहियूं। My name is Aisha from Hasnain Institute, and today I want to show मां अॼु इहो ॾेखारण थी चाहियां त असांजा जेके ॿार आहिनि उहे केॾा होशियार आहिनि ऐं उन्हनि एॾी महिनत कई आहे। उन्हनि कंप्यूटर ते ही सॼा पाण प्रोजेक्ट वग़ैरह ठाहिया आहिनि ऐं ही डिज़ाइनिंग वग़ैरह पाण कई आहे। एंड दिस कार्ड आर एज वेल डिज़ाइन बाय एक्सेल में डिज़ाइन कयो वियो आहे। दिस कार्ड आर एज वेल डिज़ाइन बाय कैंडिडेट्स। लाइब्रेरी छा तव्हांखे केतिरा किताब डोनेट थी चुका आहिनि हिन वक़्तु ताईं ऐं इहो तव्हांखे इदारनि तरफ़ां केतिरी मोट मिली आहे? साईं पहिरीं ॻाल्हि त अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। हीउ जेको असांजो गाला में मेलो आहे, असांजो AC DC साहिबु कमिश्नर साहिब जे तरफ़ां हिते जेको असांजी म्यूनिसिपल जे तरफ़ां CMO जे तरफ़ां CMO असांजो पुठियों जो ख़लीद सियल साहिबु ऐं असांजो हितां जो जेको आहे बेनज़ीर पार्क जो इंचार्ज दोस्त आहे असांजो एजाज़ मोराई ऐं इमरान मेमण, इन्हनि जे तरफ़ां जेको आहे हीअ काविश थियल आहिनि जंहिंजे करे हीअ लॻो आहे। हिन में असांजे में किताब तक़रीबन असांजी लाइब्रेरी असांजी होॾे हुन परे पासे ठहंदी। हीअ असांजो नक्शो आहे हिकिड़ो क़िस्म जो जेको असां महिमाननि खे ऐं असां उन्हनि खे ॾेखारियूं था त हीअ असांजो नक्शो हीअं थींदो। असांखे जेके मोरे जे तरफ़ां ऐं ॿियनि इदारनि जे तरफ़ां जेके डोनेट किताब थिया आहिनि तक़रीबन घणा साईं थिया आहिनि 120 किताब असांखे डोनेट थी चुका। तव्हांजी महिरबानी जो तव्हां मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। असल में शुरू में हिते असांजे यंगस्टर जी डिमांड हुई त मोरो में लाइब्रेरी ठाही वञे। तव्हांखे ख़बर आहे लाइब्रेरी ठाहिण में थोरियूं मुश्किलातूं आयूं। पहिरियां त मूं हिननि खे ऑफर कयो त कॉलेज जी लाइब्रेरी आहे असां शाम जो खोले था छॾियूं। सभिनी चयो उन वक़्त में DC साहिबु हो रहो बिलाल साहिबु चई ठीकु आहे इहो कयूं था। त अचानक ई करोना वारो माहौल थी वियो। हाणे करोना क्राइसिस अञा त हलनि पिया पर हाणे कुझु न कुझु रिलैक्सेशन थी आहे त असां सोचियो त हाणे मोरे वारनि जे लाइ इमीडिएटली छा कयूं। SDM साहिबु DC साहिबु वेठासीं, मां बि गॾु हुउमि। चवनि फ़िलहालु भला स्ट्रीट लाइब्रेरी खोलियूं त इहो बेस्ट आहे। हिकिड़ी शुरूआति त थी वञे। स्ट्रीट लाइब्रेरी लाइ सभ खां पहिरियों मसइलो अचे पियो बुक्स जो। असां हिकिड़ी मीटिंग घुराई जंहिंमें मुख़्तलिफ़ स्कूल जा हेड्स हुआ, मां बि हुउमि, SDM साहिबु बि हो। एक्चुअल उहा मीटिंग असांजी सिर्फ़ु बुक्स लाइ हुई। उते मूं चयो हाणे बुक्स जो जेसिताईं मसइलो आहे त माना स्ट्रीट लाइब्रेरी लाइ तव्हांखे मां बुक्स जेको आहे डोनेट कयां थो पंहिंजे तरफ़ां कॉलेज जे तरफ़ां। हींअर माशाल्लाह हिन लाइब्रेरी में तक़रीबन 1000 किताब असांजा डिग्री कॉलेज मोरो जा आहिनि। उते कचहरी जे दौरान चवंदे छो न भला असां हिकिड़ो 10 तारीख़ ते वर्ल्ड साइंस डे आहे त असां साइंस डे मल्हायूं। एग्री थिया। उते मसइलो पियो अचे भई SOP जो मसइलो ईंदो। SDM साहिबु चयो त हाणे भला DC साहिब सां परमिशन वठूं। परमिशन मिली पोइ हिकिड़ी इनकरेजमेंट मिली असांखे इंतज़ाम जे तरफ़ां। पोइ साइंस डे खे असां वठी वियासीं एजुकेशनल गाला ॾांहुं। माना हूअं हिकिड़े ॾींहं जो प्रोग्राम हो, पोइ 2 ॾींहं जो प्रोग्राम थियो। हाणे तव्हां ॾिठो त ॾाढो सुठो प्रोग्राम थी वियो। सभिनी प्राइवेट थोरे गवर्नमेंट स्कूल्स कॉलेजिस पार्टिसिपेट कयो। शहरनि खे बि हिकिड़ो मौक़ो मिलियो हिकिड़ी भुट बुसट जे माहौल खां निकिरी करे हिकिड़ी इंटरटेनमेंट थी ऐं माण्हुनि खे मुख़्तलिफ़ साइंसी तजुर्बनि जे बारे में पंहिंजी सकाफ़त जे बारे में बि ॼाण मिली। ऐं इंशाअल्लाह ताला हीउ सिलसिलो असां जारी रखंदासीं। हीअ ईअं सम्झो त हिकिड़ी शुरूआति हुई। हाणे अॻिते हींअर असांजो आहे त जेके बि सिंध ग्रेजुएट एसोसिएशन आहे, सिंधी अदबी संगत आहे या जेके बि एजुकेशनल इंस्टीट्यूट्स आहिनि उहे सभु गॾिजी वेही असां हिकिड़ी ऑर्गनाइज़ेशन ठाहियूं पिया। उन ऑर्गनाइज़ेशन माना मोरे जी भलाई लाइ, मोरे जे इन्वायरमेंट लाइ असां इंशाअल्लाह कमु कंदासीं। हाणे हिकिड़ो डिसंबर में कल्चरल डे पियो अचे, इंशाअल्लाह उहो बि मल्हाईंदासीं। उन खां पोइ जनवरी में असां प्लान पिया कयूं त जीअं हीअ असांजो एजुकेशनल गाला थियो आहे ईअं हिकिड़ो स्पोर्ट्स गाला कयूं। तव्हां दुआ कयो सभु कुझु करे सघूं।
साथियों जो असां मोरो एजुकेशनल गाला जे जो ऑर्गेनाइज़र आहे सर मोहसिन शाह अचो तो उन खां पुछूं त हिन मेलो जेको लॻो आहे ऐं उन में जेको आहे छा पोजीशन आहे, छा साईं जन जी राय आहे। जी साईं, तव्हांजी सभ खां पहिरियां महिरबानी जो तव्हां अॼु हिन गाला में अॼु असां वटि मौजूदु आहियो। तव्हांखे ख़बर आहे त कोरोना जे करे एजुकेशनल एक्टिविटीज़ पोयनि 6-7 महीननि खां वठी सफ़ा रुकियल हुयूं। शागिर्दनि में ऐं उस्तादनि में हिकिड़े अहिड़े स्पिरिट जी ज़रूरत हुई जो वरी उहे 6-7 महीननि में जेको असांजो नुक़सानु थियो आहे उनखे वरी रिकवर करे सघिजे। असांजो मौजूदा असिस्टेंट कमिश्नर आहे जनाब एहसानुल्लाह यूसुफ़ज़ई, उनखे असां हिकिड़ी आइडिया ॾिनीसीं छो न हिकिड़ो 10 नवंबर ते वर्ल्ड साइंस डे आहे, छो न उनखे हिकिड़ो वॾे गाले में तब्दील कजे ऐं सभिनी इदारनि मोरे जे इदारनि खे उन में पब्लिक हुजनि ऐं प्राइवेट हुजनि उन्हनि खे पार्टिसिपेशन ॾिजे ऐं जेके असांजूं विञायल एजुकेशनल एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि खे वरी बूस्टअप मिली सघे। हुनखे आइडिया असांजो पसंदि आयो। मोरे जे जेके मुख्य एजुकेशनिस्ट हुआ, इदारनि जा हेड्स हुआ, उन्हनि उनखे आइडिया ॾिनो, उनखे अमली जामो पारायोसीं। 2 ॾींहंनि में तव्हां ॾिठो हूंदो हिकिड़ो मेले जो समा आहे, नंढा हुजनि, ॿार हुजनि, बच्चा हुजनि, उस्ताद हुजनि, न्याणियूं हुजनि, उन सभिनी में हिकिड़ी अजीब क़िस्म जो सेंस ऑफ ओनरशिप आहे। सभिनी हिन गाला खे ऑन कयो आहे ऐं इन ऑन करण जो इहो असांखे फ़ाइदो मिलियो आहे जो मोरे जो हिकिड़ो सॉफ्ट इमेज असांजो पूरे पाकिस्तान ताईं ट्रांसलेट थियो आहे ऐं प्रोजेक्ट थियो आहे। ऐं इन गाला जी तवसुत सां मां सॼी सिंध खे इहो मैसेज ॾियां पियो त अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ ऑर्गेनाइज़ करे तव्हां बि एजुकेशनल जेके एक्टिविटीज़ असांजूं घटि थी चुकियूं उनखे बूस्ट। एहसानुल्लाह यूसुफ़ज़ई साहब जेको एसएस कमिश्नर मोरो आहे, हीउ जेको उन हिकिड़ो प्रोग्राम रखियो, हिकिड़ी मीटिंग कराई त बाबा मोरो में जेको लॉकडाउन लॻल आहे तक़रीबन 1.5 साल खां, इन खे मुंहुं ॾींदे मोरे जी एजुकेशन वेंदी थी वञे। हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो मोरो एजुकेशनल गाला करायूं, हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम करायूं जेको वरी उत्साह माण्हुनि में पैदा थिए ऐं स्टूडेंट्स में पैदा थिए, वरी हू वार्म अप थियनि ऐं इहो कमु करणु शुरू ॾियनि। तव्हां ॾिठो त हिन प्रोग्राम में मोरे जे केतिरनि हाई स्कूलनि, थोरे प्राइवेट हाई स्कूलनि, गवर्नमेंट थोरे नॉन गवर्नमेंट ऐं उनखां अलावा कॉलेजिस गवर्नमेंट और नॉन गवर्नमेंट हुजनि, उन्हनि सभिनी पार्टिसिपेट कयो आहे। सभिनी पंहिंजी एग्ज़िबिशन्स लॻायूं आहिनि, के साइंटिफिक, के कल्चर जे हिसाब सां, के जेको सो आर्ट्स जे हवाले सां, के वुडवर्क जे हवाले सां। ऐं उनखां अलावा अपार्ट फ्रॉम देट वॾी हिकिड़ी मोरे में लाइब्रेरी जेका लॉन्च करण जे लाइ, स्टील लाइब्रेरी जेका सिंध में 3 नंबर लाइब्रेरी आहे जेका मोरे में लॉन्च बि थिए, इहो वॾो मोरे खे एज़ाज़ आहे। ऐं इहो क्रेडिट जेको आहे असांजे एसडीएम साहब ॾे, असिस्टेंट कमिश्नर साहब ॾे, असांजे डीसी साहब ॾे, असांजे मोहतरम ज़ियाल हसन लंजा साहब जेको एक्स-लॉ मिनिस्टर उन ॾे वञे थो। उनखां अलावा उन हिकिड़ो 2-3 ऐलान बि कया आहिनि त भई असां मोरे खे जेको सो NICD यूनिट बि ॾींदासीं, मोरे खे 2 लाइब्रेरी ॾींदासीं, डिजिटल लाइब्रेरी अलॻि, कल्चर जे तरफ़ां ऐं डीसी तरफ़ां अलॻि लाइब्रेरी। ॾिसो इहे लाइब्रेरी जॾहिं इस्टेब्लिश थींदियूं त हिन लाइब्रेरी मां केतिरा मुफ़ीद थींदा, ग़रीब तोड़े अमीर जा ॿार त मुख़्तलिफ़ शहरनि में वञी, वॾनि शहरनि में वञी उहे तइलीम हासिल कनि था, पर ग़रीबनि जे ॿारनि लाइ का फैसिलिटेशन कान्हे। इहा इन्हनि खे फैसिलिटेट कंदी, ग़रीब जो ॿारु ईंदो उहो लाइब्रेरी में पढ़ंदो। इन पढ़ण खां पोइ असां वटि कमीशन ऑफिसर पैदा थींदा, असां वटि खोड़ कमीशन ऑफिसरनि जा मिसाल बि आहिनि। ॾिसो असां इमदाद सियत साहब वारे पाकिस्तान में 4 पोज़ीशन खे, उन खां पोइ खोड़ अहिड़ा आहिनि जिन खे मां वरी बि जज ॾींदुसि साईं मुहसिन अली शाह ऐं साईं अज़फर सईद, साईं डायरी साहब, लेक्चर साहब रिटायर्ड, असांजो प्रिंसिपल हो माज़ीअ में साईं, उनखे जज ॾींदुसि त हीउ वॾो जेको सो प्रोग्राम कयो अथनि। यकीन रखो हीउ प्रोग्राम तव्हां नंढो न सम्झो, हिन जा जेके इम्पैक्ट आहे, हिन जो या हिन जो इफेक्ट आहे, दिस प्रोग्राम विल लीव certain signs in the history of Moro. अच्छा, ये प्रोग्राम जो कयो आहे उहो मोरे जे जेके बैराड़ी जा स्कूल आहिनि उन्हनि में वॾो हीअं टैलेंट मौजूदु आहे। बैराड़ी में त हीअं जेको आहे सो जेके नंढा नंढा टाउन्स आहिनि उन्हनि में प्राइवेट स्कूल बि मौजूदु आहिनि। ऐं छा इहो उन्हनि खे नज़रअंदाज़ नाहे कयो वियो? तव्हां उन्हनि खे नज़रअंदाज़ नाहे कयो आहे। असुल में आहे त उन एडजस्ट करण जो मसइलो आहे त हीउ असां पहिरियों सिटी जे अंदरि कयो आहे। इंशाल्लाह हिन खे अञा एक्सटेंड कंदासीं त तेलके जा सभु जेके फीडिंग एरियाज़ में आहिनि, जीअं डेपार जा आहे, पुरण आहे, पर असां हिनखे इतलाह ॾिनो त उन्हनि मां कुझु पहुता आहिनि, जीअं गचेरो फीडिंग एरियाज़ में आहे, विलेज एरियाज़ में आहे, उहो पहुतो आहे, रहीमचंद विलेज एरियाज़ में उहो पहुतो आहे। कोशिशि कंदासीं त हिनखे एक्सटेंड करे हिनखे तेलके लेवल खां खणी डिस्ट्रिक्ट लेवल ते कयो वञे त
त असांजा ॿार ई डिस्ट्रिक्ट लेवल ते कॉम्पिटिशन में अचनि। असांजो गवर्नमेंट हाई स्कूल मोरो जी तरफ़ां हीउ स्टॉल लॻो आहे मोरो एजुकेशन गाला में, ऐं हीअ जेके बि स्किल्स डेवलपमेंट जो वर्क आहे ऐं असांजो टेक्निकल वर्कशॉप आहे उते उन में असां ॿारनि खे सिखिया ॾींदा आहियूं। ऐं जेका बि इहा आहे इहा आर्किटेक्चर ऐं सिविल इंजीनियरिंग जी सिखिया आहे ऐं उहा उते वुडवर्क जे सूरत में उते ॾेखारी वञे थी, ॿारनि खे सेखारी वञे थी। ऐं उन सां गॾोगॾु असां ॿारनि खे बुनियादी तरीक़े सां सेखारींदा आहियूं। पहिरियों त उनखे मैप सेखारींदा आहियूं, मैप खां पोइ उनखे मैप खां पोइ उन ऑटोमेटिकली वरी वुडवर्क में अची उन्हनि खे तरतीबवार ऐं स्टेप कंस्ट्रक्शन जे हवाले सां सेखारींदा आहियूं। पोइ जीअं ॿार सिखी मथे पंहिंजी पूराई कंदो। हिन मां सम्झां थो ॿारनि खे स्पेशली हुनजी स्किल डेवलप थींदी ऐं उहे ॿियनि वञी अदारनि में वञी कमु कंदा। वञी कॾहिं जेकर हू इंजीनियर थींदा त सुठो इंजीनियर थींदा, जेकर सुठो आर्किटेक्चर थींदो त तॾहिं बि कमु कंदो त हिन जो आर्किटेक्चर सुठो थींदो। अलहमदिल्ला इन फील्ड जे हिसाब सां ॿारनि जे लाइ मुफ़ीद आहे, स्पेशली डेवलपमेंट जे हवाले सां ज़बरदस्त आहे। नंढड़े प्रोग्राम मां ॿार खे आइडिया थींदो त अॻिते हली तव्हां कहिड़ी फील्ड चॉइस कंदा, अॻिते हली मुआशरो तव्हांखे कहिड़ी अपॉर्चुनिटी प्रोवाइड कंदो। ख़ासि करे इन लाइ नंढड़ी एक्टिविटी ॾाढी कराती आहे। मां हिन में चवंदुसि त ॿारड़ीअ खे थोरो इन में जेकर नज़र में रखियो वञे या उन्हनि स्कूल उन ॿारनि खे बि जेकर पार्टिसिपेशन जो हिन ई तरीक़े सां मौक़ो ॾिनो वञे जीअं प्राइवेट सेक्टर खे मौक़ो मिलियो आहे त अञा हितां मोरे जो यूथ में नई एनर्जीज़ अची वञे हा। ऐं हिन ॿारनि जी हिन कोशिश नंढड़े प्रोजेक्ट नंढड़ी प्रोजेक्ट न आहिनि, इहो अॻिते हली असांखे यूरोप जो ॾेख ॾींदा। इहे 10-12 साल में जॾहिं नौजवान प्रैक्टिकली हिन माहौल में ईंदा त हीअ असांखे हिकु नई शइ ठाहे ॾींदा। असांखे ॿियनि मुल्कनि में ॾिसणो कोन पवंदो। जीअं अॼु जे असां मुआशिरे में सिरिंज खां वठी गाॾीअ खां वठी हर शइ असां ठहियल ॿाहिरां वठूं था। हीअ नौजवान हीअ प्रोजेक्ट ॾिसी अॻिते हली असांजा साइंटिस्ट थींदा। हिन वक़्तु IBA कॉलेज जेको हिकिड़ो वॾो इदारो आहे उनजे प्रोफेसर सर गुल मेमन सां गॾु बीठा आहियूं। अचो त सन्हनि खां पुछूं त हिन प्रोग्राम बाबति साईं जन जा छा राय आहिनि ऐं छा हीउ प्रोग्राम हर साल ईअं लॻंदो। साईं असां मोरे जी तारीख़ में ॿिया प्रोग्राम ॾिठा आहिनि, पर हीउ पंहिंजी नोयर जो हिकिड़ो मुनफ़रिद क़िस्म जो प्रोग्राम आहे जंहिंमें बिलख़ुसूस हर तबिके जो स्कूल जेको आहे हिन में शमूलियत इख़्तियार कई आहे। ऐं ॾाढी ख़ुशी थिए पई त साइंस जहिड़े मौज़ू खे इनकरेज कयो वियो आहे। हालांकि असां ॿियनि फील्ड्स में ॾिठो आहे त उन में पार्टिसिपेशन ॿार वठंदा आहिनि, पर साइंस जो जज़्बो जेको अॼु जदीद दुनिया आहे जंहिंमें तमामु घणी तवजो ॾिनी पई वञे साइंस ते, त साइंस जो रुझान वधाइण स्पेशली कोविड-19 खां पोइ जेको ॿारनि ते साइकोलॉजिकली हिकिड़ो प्रेशर रहियो आहे, साइकोलॉजिकली हू डिस्टर्ब रहिया आहिनि, त अहिड़े क़िस्म एक्सपोजर मिलण खां पोइ साइकोलॉजिकली उन्हनि जी कॉन्फिडेंस बूस्ट थींदो। ऐं स्पेशली हेॾी क्राउड खे फेस करणु इहो अमेज़िंग आहे। स्पेशली असां ॾिसंदा आहियूं जेके मुख़्तलिफ़ इंटरनेशनल कॉन्फ्रेंसिस थींदियूं आहिनि उन्हनि में जेको आहे इन्हनि शयुनि खे एक्टिविटीज़ खे इनकरेज कयो वेंदो आहे त तमामु भलो। स्पेशली असां हिन सिलसिले में क्रेडिट ॾींदासीं उन्हनि सभिनी प्राइवेट स्कूल्स खे, पब्लिक स्कूल्स खे जिन्हनि में हिसो वरितो ऐं सेक्रीफाइस कयनि हर तरीक़े सां। 2 ॾींहं हिकिड़ो लगातार ऐं उहे स्पेशली जेके यंगस्टर ॿार आहिनि जिन हेतिरो एक्टिव रोल प्ले कयो, तमामु भलो हिकिड़ो माहौल मिलियो आहे। ऐं अनकरीब हिन मुस्तक़बिल अनकरीब में असां ॾिसंदासीं त हिन रिज़ल्ट्स नज़र ईंदा त ॿारनि में केतिरो जज़्बो अचे थो ऐं हिकिड़ो साइकोलॉजी जेका मोरे जी आहे उहा तब्दील थींदी। साईं राशिद मोराई जहिड़ा माण्हू पैदा थिया आहिनि त उतां जो नौजवान छो न ज़रखेज़ हूंदो। मूंखे यादि आहे असां हिन ट्विटर ते जेको लाइब्रेरी लाइ मुहिम हलाईसीं ऐं रिकॉर्ड ट्रोड मुहिम हलाईसीं जेको हुते रिपोर्ट थियो ट्विटर ते, ऐं जेका मेन स्ट्रीम मीडिया आहे, नेशनल मीडिया आहे, उते बि इहा रिपोर्ट कई वई। त चवण जो मतिलबु आहे नौजवान हितां जो मुतहरिक नौजवान आहे, सिर्फ़ु और सिर्फ़ु उनखे सही डायरेक्शन ॾिनी वञे, सेफ हैंड्स ॾिना वञनि जंहिंमें हू माना पंहिंजो रोल प्ले करे सघे। बिलख़ुसूस जेके सरहंदी यारा इख़्तियार रखंदड़ माण्हू आहिनि, स्पेशली हितां जी जेका इंतिज़ामिया आहे, बिलख़ुसूस जेके एडमिनिस्ट्रेटर साहिबान आहिनि उन्हनि खे घुर्जे, बिलख़ुसूस जेके सियासी रहनुमा आहिनि उन्हनि खे घुर्जे त हिननि नौजवाननि जी रहनुमाई कनि, इन्हनि खे को प्लेटफॉर्म ॾियनि ऐं हीअ जाखोड़ करे रहिया आहिनि। हिननि खे डायरेक्शन ॾिनी वञे, हिननि खे हिकिड़ो चैनलाइज़ क़िस्म जो माहौल ॾिनो वञे जिते हीअ पंहिंजो एनर्जी सर्व करे सघनि। ऐं असांखे यकीन आहे त हीअ पाकिस्तान छा इंटरनेशनल लेवल ते हिकिड़ो जिदोजहद उनखे रंग राइण जी कोशिशि कंदा। पहिरियों दफ़ो मोरे जी तारीख़ में मोरो एजुकेशनल गाला प्रोग्राम थियो आहे। उन में 2 इदारनि जी वॾी कोशिश हुई त हिते स्ट्रीट लाइब्रेरी जे थ्रू को फंड्स कजनि ऐं मोरे जे अंदरि का डिजिटल लाइब्रेरी ॾिजे, जेको इम्पॉसिबल लॻी रहियो हो। पोइ उन्हनि सोचियो त को अहिड़ो इवेंट कयूं ऐं वर्ल्ड साइंस डे हुयो 10 तारीख़ नवंबर ते,
स्कूलनि वारनि सोचियो त इहो जेकॾहिं असां पंहिंजे स्कूलनि में मल्हायूं, जेकॾहिं गॾियल तौर ते असां कंहिं हंधि मल्हायूं ऐं सभिनी ब्यूरोक्रेट्स ऑफिसरनि खे, DC खे, कमिश्नर खे, असिस्टेंट कमिश्नर खे घुरायूं त जीअं असांजी लाइब्रेरी वारो प्रोग्राम पाया तकमील ते पहुचे। उनखे मद्देनज़र रखंदे ही प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो वियो। हीउ मोरे जे सिटीज़न जो प्रोग्राम आहे ऐं प्राइवेट स्कूल, गवर्नमेंट स्कूल, इदारा, कंप्यूटर सेंटर जा इदारा सभु हिन में इन्वॉल्व आहिनि ऐं पहिरियों दफ़ो कामयाबु हिकिड़ो इवेंट थियो आहे। असांजी दिली ख़्वाहिश आहे ऐं दुआ आहे अलाह ताला खां त ही मोरे जे अंदरि डिजिटल लाइब्रेरी जेको मेन मक़सदु खयो वियो आहे उनखे पाया तकमील ते पहुचायो वञे ऐं अहिड़ा इवेंट्स थींदा रहनि ऐं कामयाबु थींदा रहनि त ॾाढी सुठी शइ थींदी। ऐं असांजी दिली ख़्वाहिश आहे त मोरो जीअं लाड़काणो आहे, जीअं ॿिया ज़िला आहिनि, डिवीज़न आहिनि, मोरो बि हुन में निमाया तालीम जी जे लाइ लिहाज़ खां वॾो हिकिड़ो किरदारु अदा करे ऐं अंग अखर उहे ई जुड़नि। तव्हां सभिनी जी महिरबानी, मोखी मीडिया जे दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी। मोरो एजुकेशनल गाला जे हवाले सां 2 ॾिहाड़ा असिस्टेंट कमिश्नर मोरो पारां तइलीमी सरगर्मी ऐं गॾोगॾु स्ट्रीट लाइब्रेरी जो इफ़्तिताह कयो वियो। उन हवाले सां जेको 2 ॾींहंनि जी जेका सरगर्मी थी आहे उहा तमामु ख़ुशाइन ॻाल्हि आहे। ख़ासि तौर ते काफ़ी अरसे खां पोइ मोरो में तइलीम जे लिहाज़ खां 2 ॾिहाड़ा साइंस एग्ज़ाबिशन जे हवाले सां ॿारनि तमामु सुठा मॉडल्स ऐं तमामु सुठा टेबलो ऐं गॾोगॾु तमामु सुठी परफॉर्मेंस पेश कई, जंहिंसां लॻे थो त सिंध जाॻे पई ऐं सिंध जो मुस्तक़बिल जेको आहे उहो रोशन आहे ऐं तइलीम ई रोशन मुस्तक़बिल जो आहे ज़रियो आहे। ऐं सम्झां थो त मोरो सिंध जी दिलि आहे ऐं उहो वक़्तु परे न आहे जो हितां ई असांजा नौजवान साइंसदान, इंजीनियर ऐं डॉक्टर पैदा थींदा। असिस्टेंट कमिश्नर ऐं तालका मोरो एडमिनिस्ट्रेशन जो बि शुक्रगुज़ार आहियां जंहिं हिन क़िस्म जी तमामु ज़बरदस्त हिकिड़ी सरगर्मी कराई, जंहिंमें ख़ासि तौर ते ॿारनि पंहिंजूं इनफरादी तौर ते साइंसी हवाले सां ॾाढी ज़बरदस्त हिकिड़ी कावशूं सरअंजाम ॾिनियूं, जंहिंमें यूनाइटेड पब्लिक स्कूल मोरो, IPS, VPS, फास्टेक पब्लिक स्कूल ऐं ॿिया खोड़ सारा प्राइवेट ऐं गवर्नमेंट जे स्कूलनि तमामु पंहिंजे हवाले सां तमामु सुठियूं जेके आहिनि से पंहिंजूं कावशूं सरअंजाम ॾिनियूं। शागिर्दनि खे जस पेश कयूं था ऐं गॾोगॾु इंतिज़ामिया खे जा बि असां शुक्रगुज़ार आहियूं। उमेद कयूं था त मुस्तक़बिल में स्ट्रीट लाइब्रेरी जेकी आहे उहा हिन शहर जे लाइ ख़ासि तौर ते नौजवाननि जे लाइ हिकिड़ी कारआमद साबित थींदी ऐं ॿार किताबनि सां दिलचस्पीअ सां पढ़ी करे इल्म ऐं अदब सां हिन शहर जो नालो रोशन कंदा। जेको एजुकेशनल गाला आहे एक्चुअली अंग्रेज़ी जी हिकिड़ी कहावत आहे, हिकिड़ो अंग्रेज़ी जो प्रोवर्ब आहे त लो माइंड्स डिस्कस पीपल, एवरेज माइंड्स डिस्कस थॉट्स, बट मास्टर माइंड डिस्कस आइडियाज़। ही जेके आइडियाज़ आहिनि इहे अनकॉमन माण्हुनि जा कम आहिनि ऐं असिस्टेंट कमिश्नर साहब हिकिड़ो इंतिहाई इहसानुल्लाह यूसुफ़ज़ई साहब न सिर्फ़ु CSS ऑफिसर आहे पर हिकिड़ो पढ़ियल गढ़ियल ऐं वॾो लिटरेट क़िस्म जो ऑफिसर आयो आहे, जंहिंजी सुपरविजन में हिकिड़ी टीम ठही मुख़्तलिफ़ एजुकेशनिस्ट गवर्नमेंट ऐं प्राइवेट इदारनि जा जेके रिप्रेज़ेंटेटिव्स आहिनि उहे आया, ऑर्गेनाइज़िंग कमेटी ठही। छो त कोविड-19 खां पोइ हिकिड़ी पैनिक सूरत हाल हुई, उन सॼी पैनिक सूरत हाल खे कीअं कवर कयूं, ॿारनि में रिक्रिएशनल कीअं एक्टिविटीज़ कराइजनि या ॿारनि में का पॉज़िटिव चेंज कीअं आणिजे, त जेके अनकॉमन माण्हू हूंदा आहिनि उहे पॉज़िटिव चेंज लाइ सोचींदा आहिनि, सोशल चेंज लाइ सोचींदा आहिनि। हीअ मोरे में मां सम्झां थो त डिघे अरसे खां पोइ हिकु नई रवायत क़ाइमु थी आहे ऐं इन रवायत जे पोयां हितां जे पढ़ियल ॻढ़ियल माण्हुनि जो ऐं हिन में हथु आहे। न सिर्फ़ु हिन में हिकु हिकु माण्हू ओनरशिप ॾिनी आहे, प्राइवेट स्कूल हुजे, पब्लिक स्कूल हुजे, ॿार हुजनि, औरतूं हुजनि, असांजूं फीमेल टीचर्स हुजनि, मेल टीचर्स हुजनि, गवर्नमेंट जा टीचर्स हुजनि, प्राइवेट इंस्टीट्यूशन जा टीचर हुजनि ऐं असांजी सिविल सोसाइटी हुजे, हिकु हिकु माण्हू हिन में रोल प्ले कयो आहे। जर्नलिस्ट दोस्तनि खे बि सल्यूट आहे त उन्हनि हिन जी कवरेज लाइ हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म सां कवरेज कई आहे ऐं टाइम ॾिनो आहे। ऐं हिन इवेंट जे मुनासिबत सां तव्हां ॾिसो त अॻियां तव्हांखे स्ट्रीट लाइब्रेरी जो कॉन्सेप्ट नज़र ईंदो जेको दुनिया जे सुधरियल इलाइक़नि में हूंदो आहे ऐं उन इलाइक़नि खे मद्देनज़र रखे सिंध उन जी आॾो त अॼु जी सिंध कुझु बि कान्हे पर असांजी हज़ारनि सालनि जी तारीख़ ऐं तहज़ीब आहे, जंहिंमें सिंध हिकिड़ो वॾो इल्म अदब जो वॾो खितो रहियो आहे। त इन कॉन्टेक्स्ट में
ही जेको इवेंट आहे उहो ॾाढो सक्सेसफुल आहे। इन स्ट्रीट लाइब्रेरी जो क़याम मोरे जे लाइ हिकिड़ी नवाण आहे, जितां ॿार असांजो रीडिंग हैबिट्स ख़तमु थी वियूं आहिनि। असां वटि किताब पढ़ण लाइ केरु तयारु न आहे। अॼु जे ॿार खे अरस्तू जी ख़बर कान्हे, शाह लतीफ़ जी ख़बर कान्हे, अयाज़ जी ख़बर कान्हे, फ़लसफ़े जी ख़बर कान्हे। अॼु जे ॿार खे सिर्फ़ु टेक्स्ट बुक जी ख़बर आहे ऐं उहे बि सही ॿारु पढ़ी नथो सघे। जो ॿारु तॾहिं ई इन्हनि सभिनी मामलनि ते फोकस कंदो जॾहिं लाइब्रेरीज़ ॾांहुं माइल थींदो, डिस्कशन्स थींदा, इंटेलेक्चुअल गुफ़्तगू थींदी, फिलासफ़िकल गुफ़्तगू थींदी। ऐं अॼु जो जेको ॿियो तव्हांखे पॉट नज़र ईंदो उहो हूंदो लाइब्रेरी बुक स्टॉल जो, जिते असां बुक फेयर लॻायो आहे, मल्टीपल पब्लिकेशन्स खे अॻियां खणी आया आहियूं ऐं हज़ारनि जे तइदाद में इन्हनि किताबनि खे ख़रीदो वियो आहे। इहा तव्हां ॾिसो पिया त कल्ह खां वठी ऐं सम्झां थो त 15-20 हज़ार माण्हुनि हिते मूवमेंट कई आहे ऐं हज़ारनि जे तइदाद में शागिर्द आया आहिनि। अॼु केतिरा पेरेंट्स आया, असांखे वेहण जी जाइ कान हुजे जो उन्हनि पेरेंट्स खे विहारे सघूं, स्पेस ॾेई सघूं। हिकिड़ो तमामु वॾो सक्सेसफुल इवेंट आहे। ऐं गवर्नमेंट खां इहो मुतालबो कंदुसि त अहिड़े क़िस्म जे इवेंट्स खे कंटिन्यूअसली प्रोसेस कयो ऐं हर साल हिकिड़ो कंपलसरी इवेंट हुजे हर शहर जे अंदरि, त जीअं ॿारनि में जागरता पैदा थिए, सुजागी पैदा थिए ऐं नवाण पैदा थिए। मोरो जे हवाले सां जेको एजुकेशनल गाला प्रोग्राम लॻो आहे, तव्हां छा था सम्झो त ही अहिड़ा प्रोग्राम हर साल लॻंदा ऐं मोरे जो यूथ खे तव्हां हिन वक़्तु कीअं था ॾिसो? महिरबानी बाबा। एजुकेशन गाला जो मक़सदु आहे त तइलीमी मेलो, मेले में जो मक़सदु आहे त उन में खोड़ सारियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। हीअ त जीअं एजुकेशन माना तइलीम जे हवाले सां हीअ मेलो शुरूआति थी। असुल में इहा ॻाल्हि ज़हन में तॾहिं आई जो हर साल 10 नवंबर खे जेको आहे साइंस डे, सॼी दुनिया में साइंस डे जे हिसाब सां मल्हाई वेंदी। असांजा पंहिंजा जेको कलीग उन्हनि बि सोचियो सॼी दुनिया में जॾहिं साइंसी मेलो मल्हायो थो वञे, साइंसी ॾींहुं मल्हायो थो वञे, त मोरे में छो न? असां बि त हिन दुनिया में रहूं था, असां बि ॿारनि खे साइंस पढ़ायूं था। असांजा ॿार बि उन्हनि वटि बि ज़हन आहे, उन जे ज़हन खे उजागर करण लाइ इहो ॾींहुं मल्हायूं। छो त साइंस ई हिकिड़ो अहिड़ो इल्मु आहे जेको इंसान जी ख़िदमत लाइ इस्तेमालु थियो। ऐं 2019 में जॾहिं साइंसी ॾींहुं मल्हायूं त उन्हनि सॼो ज़ोर ॾिनो त इंसानियत जे जेको आहे ख़िदमत करी। इहा ॻाल्हि समूरी खणी वियासीं एसी साहब वटि। एसी साहब चयो बाबा जेकॾहिं तइलीम जे हवाले सां जेको कुझु चवंदो मां तव्हां सां तान कंदो। उनजी लख महिरबानी, उनजो कुर्बा। असां पोइ उनखे ॿुधायो साईं हीअ असांखे ॻाल्हियूं करणियूं आहिनि। ऐं ख़ुशकिस्मती असांजे यूथ वारनि जी इहा आहे त उन्हनि ॿारनि जी दरीना ख़्वाहिश हुजे त असां वटि लाइब्रेरी हुजे, उहा बि माशाल्लाह मेच्योर थी वई। उनजो बि ऐलान थियो त जेको आहे इनॉग्रेशन थींदी, सो बि 10 तारीख़। पोइ किन मजबूरी जे करे जेको आहे असांजो कमिश्नर साहिबु पाण जेको आहे इनॉग्रेट करण उहो अॼु आयो, 11 तारीख़ आयो, पर ॾींहुं फिक्स हो 10 तारीख़। मतिलबु 2 वॾियूं ख़ुशियूं असांखे, असां मोरे वारनि खे असांजी ख़ुशनसीबी आहे त हिकिड़ो साइंसी ॾींहुं मल्हाइण लाइ मौक़ो मिलियो। ॿियो असांखे लाइब्रेरी जेको असांजो यूथ चाहियो पिए त इहा मिले, ऐं इहा असांजी ख़्वाहिश आहे। साइंस प्रमोशन या तइलीम तॾहिं वधंदी जॾहिं असां वटि लाइब्रेरी हूंदी, जॾहिं किताब हूंदा, किताब पढ़ंदासीं न तइलीम थींदी न। तइलीम थींदी त असांजो सुधार ईंदो, असांजो ज़हन उजागर थींदो, असांजो ज़हन रोशन थींदो, असां रोशन दिमाग़ थींदासीं, असां इंसान जी ख़िदमत करे सघंदासीं। सभिनी ॻाल्हियुनि खां बालातर जेको आहे असांजी इंसानियत। छो त असांजो मज़हब इंसानियत जो आहे। जंहिं इंसान जी ख़िदमत न कई उहो कंहिं बि मज़हब सां कोन्हे, को बि मज़हब हुजे, को बि मज़हब हुजे। छो त असां वटि हाणे असांजा यार कुझु दोस्त शागिर्द जेके आहिनि, कुझु नेशनलिस्ट, कुझु कॉमप्रस्त, कुझु ॿियूं शयूं अलाए कहिड़ा कहिड़ा नाला मां कोन, उहे थोरो हटी करे ॻाल्हि कंदा। पर कहिड़ो बि मज़हब हुजे उहो इंसानियत जो मज़हब आहे। इस्लाम त सभ खां सुपर आहे, असांजो सभिनी खां बालातर आहे। उन बि इंसानियत तॾहिं थींदी जॾहिं असां वटि तइलीम हूंदी, असांजो जेको आहे तशख़ुस हुजे, असां वटि सुञाणप हूंदी। असां वटि इंसानियत खां वधीक ॿियो को मज़हब ई कोन्हे को। इन करे असां जेको आहे हीउ ॾींहुं मल्हायो। जॾहिं इहो ॾींहुं मल्हायोसीं त असां चयो त 7 महीना 8 महीना माण्हू ॿूसट वारे माहौल में रहिया। छो त कोरोना जे करे समूरा मुदा वेठा, का एक्टिविटी कान हुई, का इंटरटेनमेंट कान हुई, ॻाल्हाइण जो
कंहिंखे मौक़ो कोन्हे कंहिं बि जेको आहे एंटरटेन करण जो या का ख़ुशीअ जो इज़हार करण जो कुझु बि कोन हो। जॾहिं इहा ॻाल्हि कईसीं त असां चयो त जेको आहे मेलो बि थी वञे, उन में जेको आहे किताबी मेलो बि थी वियो, लाइब्रेरी बि थी वई, असांजा साइंस जा स्टार ऐं वॾी मज़े वारी ॻाल्हि ॿुधाई त समूरा गॾु हिकिड़े प्लेटफॉर्म में अची वियासीं। हूअं असांजा प्राइवेट वारा दोस्त जुदा हूंदा आहिनि, सरकार वारा जुदा हूंदा आहिनि, सभु को पंहिंजे स्कूल अंदरि ॾींहं मल्हाईंदो, ख़बर ई कान पवंदी। हींअर सॼे मोरे खे ख़बर पई त माशाल्लाह असांजे ॿारनि में टैलेंट आहे। सॼे मोरे जे माण्हुनि ॾिठो, असांजे जेको आहे जर्नलिस्ट ॾिठो, सहाफ़ियुनि ॾिठो, ॿियनि शहरनि ॾिठो, पेरेंट्स ॾिठो, जेको आहे स्कॉलर्स ॾिठो, अदीबनि ॾिठो, जेको आहे ऑफिसरनि ॾिठो, मोरे में टैलेंट आहे। ॾाढो जोको बि आयो, हितां ख़ुशि थी वियो आहे, असांखे शाबाश हूंदी। असांजी दिलि बार बार ख़ुशि थी आहे त असांजा बचा उन्हनि पंहिंजो जेको आहे पंहिंजो टैलेंट ज़ाहिर कयो, पंहिंजो कावशूं ज़ाहिर कयूं, उन्हनि खे अमली रंग ॾेई जेको आहे स्टालनि ते रखियो। ऐं उन खां पोइ असांजो पंहिंजो कल्चरल जे हिसाब सां जेको आहे हिकिड़ो कारनरी उहा कल्चरल बि उहा उजागर थी वई, उनखे बि असां न छॾियो। असां पंहिंजो हिकिड़ो सुठो आर्टिस्ट आहे जेको आहे उन पंहिंजूं पेंटिंग्स रखियूं, उहे शयूं असां कोशिशि कई। असां हिते वरी पंहिंजे जेको आहे ॿारनि खे ऐं दोस्तनि खे ऐं सभिनी खे ॼाण जे लाइ कंप्यूटर जे ॼाण जे लाइ बि असां जेको आहे उन्हनि दोस्तनि खे दावत में उहे पाया। असां कोशिशि कई आहे ऐं उन खां पोइ शाइर हज़रात खे चयोसीं बाबा हाणे पंहिंजी शाइरी जो शाइर हज़रात माना अमन ऐं प्यार जो पैगाम, उहो प्यार जो पैगाम ॻायो। उन खां पोइ असां वरी सूफ़ी जॾहिं को बि मथे पहुचंदो आहे सफ़ा चोटीअ ते पवंदो आहे, उहो सूफ़ीज़म हूंदो आहे। सूफ़ीज़म उहो ई आहे जंहिंमें भिटाई हिकिड़ी जेको आहे नंढो नंढो बेता मां ॿुधायां थो, उहो सूफ़ीज़म उन में थींदी ऐं उन में इंसानियत आहे। तूं चवनी तूं मचो, हू चवनी तूं मचो, वातों वराए अगराई जो करे खता थो खाए, कुझु न कर, ॿियो जेको चवई ॿुध, बर्दाश्त कर, सब्र कर, उन सुलो तो ॻाल्हायूं, जेको तोखे ॻाल्हायूं उन पाणी ख़तम जेको ख़ता कयो। अच्छा, जेको हींअर हिन में जेको आहे सो प्रोग्राम में सभिनी तबक़नि जा स्कूल आया आहिनि ऐं सभिनी खे इनवाइट कयो वियो आहे इंतिज़ामिया तरफ़ां। ॿहिराड़ी जा जेके स्कूल आहिनि उन्हनि जो चवणु आहे त असांखे इनवाइट न आहे कयो वियो, उन्हनि ते कहिड़ा असर था पवनि? हा, हिकिड़ो अर्ज़ु कयां त हीउ पहिरियों दफ़ो आहे। अॻु में अहिड़ियूं शयूं हिते इहो तइलीमी सरगर्मियूं या हिकिड़ो मेले क़िस्म जो मलक साहिबु हूंदो AC हो हिते, पोइ इहो वञी थियो ॿहिराड़ी में मियाँ जे कुबनि ते थियो, कलोड़ा ते, उन में हिकिड़ो वॾो ख़र्च थियल हो तइलीम जे हवाले सां, वॾा मुफ़कर वॾा स्कॉलर उन ते बि थियो। उन खां पोइ असांजो हिकिड़ो प्रोफेसर हो, उहो जेको आहे SDM थी आयो बदर हुजण, मुंहिंजो कलीग हो, उन बि इहा हिते हलचल हलाई, इहा जेको आहे रिहाण कई। हीअ असांजो पहिरियों दफ़ो जेको आहे असांजे परगिणे जो असांजे सूबे जो न थी, ॿिए धारे जे सूबे जो थी, इनखे आजा कई, असांखे ॾाढी ख़ुशी आहे। ॿुधो त हुनखे जी महिरबानी। असां ॿार हिकिड़ो असां रखियो क्राइटेरिया रखियो जीअं बाबा हाणे पहिरियों आहे त मेच्योर ॿार हुजनि जेके हिन ॻाल्हि खे हलाए सघनि, जीअं हीअ असां ॻाल्हि अॻिते ॾेखारे सघूं त पोइ अॻिते जहिड़ा वधीक ॻाल्हि कयूं न। इन करे असां मैट्रिक वारा स्कूल जेके सरकारी हुआ या गैर सरकारी हुआ, मां पंहिंजे एसोसिएशन में या प्राइवेट स्कूल्स जो मां चेयरमैन आहे, जेके बि तालके मौजूदु तक़रीबन 50 लॻभॻि उन्हनि सभिनी जो चेयरमैन आहे। उन्हनि में असां सिर्फ़ु 10 स्कूल छो आहे उहे मैट्रिक लेवल था, लेबॉर्टरीज़ उन्हनि वटि आहिनि, जेके मैट्रिक पढ़ाईंदा उन्हनि वटि या मैट्रिक खां मथे फर्स्ट इंटर पढ़ाईंदा, लेबॉर्टरी उन्हनि वटि आहिनि। 8वीं जमात मुंहिंजो पंहिंजो स्कूल शामिल कोन्हे, मां चेयरमैन आहियां, मां रखे थो सघूं न, हिकिड़ी क्राइटेरिया सां मुक़ररु कई, उन ते जेके आया उनखे ॿहिराड़ी माशाल्लाह उन क्राइटेरिया ते कोन आहे, उन जे करे जेको आहे उहे रहिजी आहे। ऐं इंशाल्लाह अॻिते जेको कंदा सभिनी कंदा।